बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। हिकिड़े ॿिए वीडियो सां गॾु आऊं आहियां साजिद अली सुमरो। अॼु जो जेको मुंहिंजो टॉपिक आहे डिस्कस करण जो उहो आहे एक्चुअली सवाल कयो वियो कंहिं ऐं मां उनजो जवाबु जेको आहे मां ॾियां पियो। त मूंखां पुछियो वियो त एंज़ाइटी ऐं डिप्रेशन ते कीअं कंट्रोल कजे। हाणे एंज़ाइटी ऐं डिप्रेशन एक्चुअली इहा त डेफिनेटली ॻाल्हि आहे त एंज़ाइटी ऐं डिप्रेशन का असांजे अंदरि टेंशन वारी सूरत हाल हूंदी आहे, उन जे करे थींदी आहे। बट टेंशन त हिकिड़ो दफ़ो थी वियो, बट उन खां पोइ एंज़ाइटी बार बार या डिप्रेशन बार बार तंग कंदो रहंदो आहे। अल्लाह ताला असांखे ही ब्रेन ॾिनो आहे, त ब्रेन जेको आहे दुनिया जी पावरफुल मशीन आहे ऐं दुनिया जी हर टेक्नोलॉजी हिकिड़े हिन ब्रेन जे बराबरि आहे, एतिरो असांजो ब्रेन पावरफुल आहे। हाणे माइंड जेको आहे, माइंड जेको एक्चुअली तव्हांजा जेका इंफॉर्मेशन फीड था कयो दिमाग़ में, इनखे माइंड सॼो ईंदो आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो असांखे टेंशन आहे, ॾुखु आहे, दर्द आहे, ऐं असां छा कंदा आहियूं, असां उल्टो कमु कंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल म्यूज़िक बि असां उहो ई ॿुधंदा आहियूं त रहंदो असांजा उहे इमोशन्स अञा वधंदा आहिनि ऐं जेको आहे अञा असांजा उहे थॉट्स जनरेट थींदा आहिनि जेके ॾुख वारा या ग़म वारा। सो एंज़ाइटी ते कंट्रोल करिणो आहे त डेफिनेटली उनजो अपोज़िट बि न आहे करिणो। ॿ लेवल्स नथियूं थी सघनि, या त एक्सट्रीम या त बिल्कुलु न। त बहितर आहे त असां हिकिड़ी नॉर्मल लेवल ते वञूं जेका हिकिड़ो आम इंसानु हूंदो आहे। हाणे ब्रेन असांजो जेको आहे एक्चुअली इन में हिकिड़ो फॉल्ट आहे। फॉल्ट इहो आहे त ब्रेन असांजो जेको आहे इमेजिनेशन ऐं रियलिटी में फ़र्क़ु न करे सघंदो आहे। उनजो एग्ज़ाम्पल इहो आहे त फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हिकिड़ो ख़्वाबु ॾिसो था निंड में, ऐं ख़्वाबु हिकिड़ो भयानक ख़्वाबु आहे, ख़ौफ़नाक ख़्वाबु आहे, त तव्हां निंड मां डिॼी ऐं उथी वेही रहंदा आहियो। त उहो सॼी तव्हांजी बॉडी जी पोज़ीशन सॼी चेंज हूंदी आहे, छो जो असांजो जेको ब्रेन आहे न, ख़्वाबु हुयो इमेजिनेशन, बट असांजे ब्रेन जेको आहे उनखे फ़र्क़ु न करे सघियो ऐं असांखे हिकिड़ी ख़ौफ़नाक वारी सूरत हाल में विझी करे असांजे निंड में जाॻाए छॾी। इन असांजो जेको आहे फ़र्क़ु न करे सघंदो आहे इमेजिनेशन ऐं रियलिटी में। ऐं ॿियो मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असांजी जेके सराउंडिंग में माण्हू हूंदा आहिनि उहो रुॻो नेगेटिविटी असांजे दिमाग़ में भरींदा वेंदा आहिनि। ऑलरेडी असां परेशान हूंदा आहियूं, वरी सराउंडिंग में अहिड़ी इंफॉर्मेशन असांजे दिमाग़ में फीड थींदी वेंदी आहे। ज़ाहिर नेगेटिव इंफॉर्मेशन फीड थींदी त ऑटोमेटिकली तव्हांजा नेगेटिव थाट्स जनरेट थींदा, नेगेटिव थाट्स जनरेट थींदा त नेगेटिव थिंकिंग जनरेट थींदी, नेगेटिव थिंकिंग जनरेट थींदी त नेगेटिव इमोशन जनरेट थींदा, नेगेटिव इमोशन जनरेट थींदा त ऑटोमेटिकली नेगेटिव एक्शन जनरेट थींदा। त बहितर आहे त असां पंहिंजा जेका इंफॉर्मेशन ॾियूं दिमाग़ खे उहा चवंदा पॉज़िटिव ॾियूं ऐं सुठी ॾियूं, ऐं असां कहिड़ी बि टेंशन वारी सिचुएशन में पॉज़िटिव रहूं। हिकिड़ो टूल आहे जेको ॾाढो यूज़फुल टूल आहे इन एंज़ाइटी ऐं डिप्रेशन खे कंट्रोल करण जे लाइ, हिकिड़ो लर्न, अनलर्न एंड रीलर्न। हाणे लर्न त असांजे दिमाग़ में ऑलरेडी इंफॉर्मेशन फीड थी चुकी आहे, फीड थी वई आहे इंफॉर्मेशन। हाणे उहा इंफॉर्मेशन जेका असांखे परेशान पई थी कंदी वठे, त वक़्तु अची वियो आहे उन इंफॉर्मेशन खे जेका तंग करे, जेका तव्हांखे एंज़ाइटी डेवलप करे तव्हांजे अंदरि, जेका डिप्रेशन डेवलप करे, उन इंफॉर्मेशन खे अनलर्न करण जो वक़्तु अची वियो आहे। अनलर्न जो मतिलबु आहे जीअं मोबाइल में हिकिड़ो फॉर्मेट जो ऑप्शन हूंदो आहे, फॉर्मेट करण सां असांजी फ़ोन सॼी रीसेट थी वेंदी आहे, त तीअं तव्हां अनलर्न शयूं करे सघो था। अनलर्न करे जेका उन में वेस्ट डेटा आहे उहा डिलीट करे सघो था। वरी उन खां पोइ रीलर्न कंदो जेके तव्हांजी पॉज़िटिव शयूं आहिनि ऐं उनखे तव्हां पॉज़िटिव इंफॉर्मेशन पंहिंजे ब्रेन में फीड करे सघो था। हाणे मां हिते हिकिड़ो मिसाल ॾींदुमि, केतिरा बि असां तव्हांखे लेक्चर ॾियूं, जेसिताईं तव्हां नथा सोचो त मूंखे ख़ुशि रहणो आहे त तव्हां ख़ुशि नथा रही सघो। ख़ुशि हिकिड़ी रहण जी फीलिंग अंदरां हूंदी आहे, उनजे लाइ का जेको आहे कॉस्ट नथी लॻे, का उनजे लाइ एफर्ट नथी वठणी पवे, सिर्फ़ु और सिर्फ़ु उते जो उते तव्हांखे अंदरि थाट्स चेंज करणा आहिनि। हिकिड़ो जोक ॿुधाईंदुमि। ऐं हिकिड़ो ॻोठु हुयो ऐं उन ॻोठ जो जेको पाणी पीअण जो ज़रियो हुयो उहो हिकिड़ो खूह हुयो। हाणे उन खूह में हिकिड़ो कुतो किरी पियो ऐं उहो कुतो उनजे अंदरि मरी वियो। हाणे कुतो जो मरी वियो त कुझु टाइम खां पोइ कुते धप करणु शुरू कई ऐं पाणी खे ख़राबु करणु लॻो। त ॻोठ जे माण्हुनि जेको आहे आलम ॾे विया ऐं आलम खां पुछा कयनि त जेको आहे हिन जो इलाजु छा आहे ऐं हीअ असां पाणी ख़राबु थी वियो त हिन खे पाक कीअं था कयूं। आलम हिननि खे चयो त 40 बाल्टियूं जेके हिन खूह मां कढी जेको आहे ऐं हारे फिटी कयो त जेको आहे खूह पाक थी वेंदो। ॻोठ वारा विया, 40 बाल्टियूं कढी ऐं हिननि जो पाणी पाक थी वियो ऐं हिननि पाणी पीअणु शुरू कयो। कुझु टाइम खां पोइ वरी जेको आहे उन में पाणी में धप थियणु लॻी ऐं पाणी ख़राबु थी वियो। वरी आलम ॾे विया त आलम घणो सोचण खां पोइ चयो
त हेॾे वाल कुतो तव्हां हुन मां खूह मां कढियो अची न सही, उहो त तव्हां कोन ॿुधायो हुयो। सो साॻियो मिसाल आहे त बाबा जेसि ताईं तव्हां पाण जेको दिमाग़ में कुतो मुअल आहे जंहिंजे करे तव्हांखे परेशानी थी थिए ऐं ज़िंदगीअ में टेंशन था अचनि, त जेसि ताईं उहो न कढंदो दिमाग़ मां तेसि ताईं तव्हां ख़ुशि नथा रही सघो। हीअ साॻियो मिसाल आहे त ज़िंदगीअ में त असां बकवास हलणु ॾियूं था, असां ॾाढो ख़ुशि आहियूं उन बकवास ते, बट तव्हां मूंखे इहो ॿुधायो त छा तव्हां मोबाइल में हिकिड़ी बकवास एप्लीकेशन हलणु ॾियो था? जॾहिं तव्हां मोबाइल में बकवास एप्लीकेशन हलणु कोन था ॾियो त ज़िंदगी में बकवास हलणु छो था ॾियो? ऐं मां इन ते एंड वठंदुमि। उमेद त हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। ज़रूरु पंहिंजो फीडबैक शेयर कजो ऐं थैंक यू सो मच।